पंजई आंगुरियूं बराबर ना आहिनि, यानी सब माण्हू हिक जहिड़ा ना आहिनि। दोस्तो ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो शख़्स कंहिं माण्हूअ वटि वञी महिमान थियो, जंहिं पूरी तरह महिमानदारीअ जा फर्ज़ बजा आंदा, जंहिं करे उहो माण्हू ख़ुशि थियो। मोकिलाइण महिल उन शख़्स चयोसि त दोस्त, जॾहिं बि अव्हां जो हिन शहर में अचणु थिए तॾहिं मुंहिंजे घर खे पंहिंजो घर सम्झी बेहिजाब ईंदा वेंदा करियो। इत्तफ़ाक़ सां कुझु सालनि गुज़रण खां पोइ उहो शख़्स वरी उन माण्हूअ जे दरवाज़े ते पहुतो। तॾहिं मालूम थियुसि त घर धणी फौत थी वियो आहे ऐं हाणे संदसि नंढो भाउ घर जो वॾो ऐं संभालींदड़ आहे। इहो शख़्स उन सां मिलियो ऐं खेसि ॿुधायईं त मां अॻु बि अव्हां जे भाउ वटि हिते रही वियो हुउसि ऐं हींअर बि आउं अव्हां जो महिमान आहियां। हुन जवाबु ॾिनुसि त भली रहो, जेको हाल हूंदो सो वंडींदासीं। ईअं चई महिमान खे उताक में विहारे पाण घर हलियो वियो। महिमान खे राति जी मानी त न मिली, पर सियारे जी मौसम हूंदे बिस्तरो बि कोन मिलियुसि। इन्हीअ करे वीचारो महिमान कुझु बुख जे करे ऐं कुझु थधि जे करे निहायत परेशान हालत में असुर ॾेई उतां निकितो ऐं सिधो मस्जिद में अची साहु पटियाई। उते नमाज़ पढ़ण बाद जॾहिं खांसि अहवाल पुछाऊं तॾहिं सॼी ॻाल्हि ॿुधायईं त हिन नमूने आउं फलाणे शख़्स वटि रही वियो हुउसि, जंहिं ॾाढियूं ख़िदमतूं चाकरियूं कयूं हुयूं। वरी कल्ह शाम आयुसि त मुंहिंजे दोस्त जो भाउ, जेको हाणे घर जो वॾो थियो आहे, तंहिं मूंखे मानी त कान खाराई, पर उल्टो सारी राति सीअ में सुकायो अथसि। मां ताजुब में आहियां त हू हिकिड़ो त लाइक़ु इंसान हो ऐं हीउ उन जो भाउ थी करे बि केॾो नालाइक़ु ऐं ज़लील साबित थियो आहे। सभिनी यक ज़ुबान थी जवाबु ॾिनुसि त अदा, हिकिड़े हथ जूं पंजई आंगुरियूं ई हिक जहिड़ियूं या बराबर न आहिनि, त पोइ ॿ भाइर हिक जहिड़ा कीअं थी सघंदा। उन खां वठी इहो पहाको वजूद में आयो त पंजई आंगुरियूं बराबर न आहिनि। दोस्तो, अव्हां बि पंहिंजे प्यारनि दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कजो।